नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ सरनवारी जे ॻोठ मोहम्मद इब्राहिम शर खखरो मां खिपरो पुलिस जे ASI जावेद सूमरो पारां शर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॿ ॻोठाणा गिरफ़्तार करण ख़िलाफ़ शर बिरादरी जे सरदार रईस हाजी करीम बख्श खान शर ऐं मोहम्मद इब्राहिम शर जी अॻवाणी में सरनवारी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शर बिरादरी जे सरदार रईस हाजी करीम बख्श खान शर साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त हर ॾींहुं खिपरो पुलिस असांजे बिरादरी जे माण्हुनि खे कूड़नि केसनि में बिला जवाब चालान करे रही है, जेका सरासरी नाइंसाफ़ी है। इहो बि चयो त शर बिरादरी जे माण्हुनि खे एॾो कमज़ोर या नदणको न सम्झियो वञे, न ई असांखे एॾो मजबूर कयो वञे, छो त सॼे चाल खे सम्झी विया आहियूं त पुलिस कंहिंजूं वंगारूं वेही रही है। ही कोर्ट जो आर्डर हुकुम आहे त जेसीं कोर्ट फ़ैसिलो करे एसीं पुलिस हिन में इंटरफेयर न कंदी। ही तव्हांखे सबूत लाइ लेटर ॾेखारे त कोर्ट जो, पर ही कोर्ट खे पुछे बि कोन थो। कोर्ट जी बिना का परवाह न कढंदे कोर्ट इब्राहिम शर ते ढिल बीठो आहे। सुबुह 4 बजे माण्हू खड़ी वियो आहे, चए थो कोर्ट चाहे ही छा आहे जेको कोर्ट खे तस्लीम नथो करे। अची न ग़रीब माण्हू हिन मां हर हारी मिसकिन माण्हू की पता आहे। ही कोर्ट जो सबूत तव्हांखे ॾेखारे थो। ही कोर्ट जो सबूत आहे। ही चए थो कोर्ट चाहे, ही कोर्ट चए थो आहे छा, ही कहिड़ो ऑफिसर आहे छा आहे। IG DIG कोर्ट में ऑर्डर चवंदा आहिनि, ही चए थो कोर्ट जो ऑर्डर छा आहे। ऐं पंहिंजी मस्ती हलाईंदुसि छो त पैसा थो वठे न वॾे खां, उतां पैसा वठे। SHO खिपरो असलम बुल्लो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।